तव्हांजो रत गंदो आहे, हिन जो मतिलबु इहो न आहे त असांजो रत बि गंदो हुजे। बदतमीज़! मूंखे वॾे भाउ सां ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे। जेकॾहिं वॾो भाउ वॾी भेण खे गारियूं ॾेई सघे थो त पोइ तव्हां जहिड़े भाउ खे गारियूं ॾियणु बदतमीज़ी न आहे हूंदी। अच बानू, दुश्मननि जे मुंहुं लॻण जी ज़रूरत कान्हे का। तुंहिंजी आज़ादीअ ते 30 लख ख़र्च थिया, उहे तुंहिंजी न ज़ाल न हिन दुश्मन भेण ख़र्च कयो। पिरे के बेआबरू उनखे अगवा कराइण जो केस तुंहिंजी न ज़ाल न बल्कि हिन दुश्मन भेण ख़त्म करायो। हाशिम जी FIR तुंहिंजी ज़ाल न हिन दुश्मन भेण ख़त्म कराई। अच